नाज़िन सखर में पुलिस मुकाबले दौरान एक थोरो के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा कई है। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर फरीद सोमरो। जी फरीद, छा तफ़सील आहिनि? जी अॼु जेको आहे दुबर पुलिस जो बर वक्त कार्रवाई जेका कंदे पुलिस ऐं फोरन विच में मुक़ाबलो थियो आहे। जतोई बाग आहे उते मुक़ाबलो थियो आहे, जितां हू हिकु शख़्स खां मोटरसाइकिल फुर करे फोरू जेको आहे फरार थी रहिया हुया। त पुलिस खे इतला मिली, इतला ते जेको आहे पुलिस पीछो कंदे जेको आहे धाड़ेलनि वटि पहुती, जिते फोरन ऐं पुलिस में मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे वठ में हिकिड़ो जेको आहे फोरू ज़ख़्मी थियो आहे, ज़ाकिर कुरैशी, जंहिंजी सुञाणप थी आहे ऐं उहो मुख़्तलिफ़ थाणनि ते केसनि में घुर्बल बि हो। मोटरसाइकिल फुर ऐं ॿियनि केसनि में घुर्बल बि हुयो। उन वटां हिकु फुरथियल मोटरसाइकिल ऐं टीटी पिस्टल जेको हथायो आहे। जॾहिं त ॿ उन जा साथी फरार थिया आहिनि, उहे जेको आहे ॿी मोटरसाइकिल उन सां गॾु जेको आहे हुनखे सपोर्ट करे रहिया हुया, उहे फरार थियण में कामयाब थिया आहिनि। ज़ख़्मी खे जेको आहे तालका अस्पताल रोड़ी में आंदो वियो आहे, जिते हुनजी मरम पटी कई पई वञे। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।